साईं मर्द के मथे जा वार केतिरा रखणु घुरिजनि ऐं सुनत तरीक़ो छा आहे? साईं मर्द मथे जा वार रखे सघे थो, बिल्कुलु अल्लाह जे नबी खां साबित आहे। त केतिरा वार? अल्लाह जे नबी जी वारनि जी कंडीशन 3 हूंदी हुयूं। साहिबनि जो त असां नोट कयोसीं अल्लाह जे नबी खे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वार मथे कीअं था रखनि, त साहिबनि जो कॾहिं कॾहिं असां ॾिठोसीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार कन मुबारक ते ईंदा हुया। कॾहिं कॾहिं कननि मुबारक ते अल्लाह जे नबी जा वार ईंदा हुआ। वरी कॾहिं कॾहिं असां ॾिसंदा हुआसीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार गर्दन मुबारक ते ईंदा हुया। हे ॿियो तरीक़ो, पहिरियों कननि ताईं, पोइ साहिबनि जो असां गर्दन ताईं ॾिठोसीं। हिते गर्दन ते अल्लाह जे नबी जा वार आया। वरी ॿिए हिकिड़े साहिबी चयो त मां अल्लाह जे नबी खे ॾिठुमि त अल्लाह जे नबी जा वार कुल्हनि ताईं आया आहिनि। त कुल्हनि ताईं वार रखण बि सुनत अमल आहे, गर्दन ताईं वार रखण बि सुनत अमल आहे, कननि ताईं जेकॾहिं वार अचनि था हे बि सुनत अमल आहे। बाक़ी हे जेको अल्लाह जे नबी खे साहिबनि ॾिठो न, कननि ताईं, गर्दन ताईं ऐं कुल्हनि ताईं, अल्लाह जे नबी जॾहिं फणी मुबारक ॾींदा हुआ न, फणी, त पोइ अल्लाह जे नबी जा वार अची करे कुल्हे ताईं बीहंदा हुया। पर जेकॾहिं कॾहिं जेको जंग ते वञिणो पवंदो, पोइ अल्लाह जे नबी फणी न ॾींदा हुआ न, पोइ अची करे वार या त कॾहिं कॾहिं कंध ते ईंदा हुया या कॾहिं कॾहिं कननि मुबारक ताईं बीहंदा हुया। त साहबा जो असां इहो चङी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वारनि जो तरीक़ो असां नोट कयोसीं ऐं असांखां बिल्कुलु इन जे अंदरि ग़लती न थी आहे।